प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। यूसुफ पाण खे ज़ाहिर करे थो। पैदाइश 44 ऐं 45 बाब। ख़ुदा सभु शयुनि खे भलाई में बदिलाए छॾे थो। केतिरो ज़बरदस्त ॾींहुं आहे। यूसुफ जे ॿाहिरनि वरी मिस्र ॾांहुं पंहिंजो सफ़र कयो त जीअं अनाज ख़रीद करे सघनि। उन्हनि खे इहा ख़बर न हुई त उन मुल्क में उन जो भाउ बादशाह खां पोइ सभ खां वॾो हुकुमरान हो। इहो जंहिंखे उन्हनि 20 साल अॻु गुलाम थियण लाइ विकियो हो, छाकाणि त इहे उन सां हसद कंदा हुआ। यूसुफ हिकु जश्न जी तयारी जो हुकुम ॾिनो। वेहण जो इंतज़ाम बिल्कुलु घर जहिड़ो कयो हो। सभु ॿाहिरि ही ॾिसी हैरान थी विया। जॾहिं इहे अन सां भरियल बोरियूं वठी घर वञी रहिया त इहे तमामु ख़ुशि हुआ, पर इहे अञा घणो परे न विया हुआ। तव्हां मुंहिंजे मालिक जो चांदी जो प्यालो चोरी कयो आहे। न, असां का बि शइ चोरी नाहे कई। तव्हां पाण ॾिसी सघो था। नौकर सभु शयुनि जी तलाशी वरिती। आख़िरी बोरी जेका उन खोली, इहा बिन्यामीन जी बोरी हुई। ही रहियो चोर। बाक़ी सभु वापसि वञी सघो था, पर तूं हिते गुलाम थी रहंदे। उन्हनि खे यूसुफ जे साम्हूं पेश कयो वियो। ॾकंदे ॾकंदे उन्हनि सभिनीनि यूसुफ खे सजदो कयो। यूसुफ के हुकुम ॾिनो हो त इहो प्यालो के हिकु बोरी में लिकाए, त जीअं हू पंहिंजे ॿाहिरनि खे आज़माए सघे। छा इहे सभु ॿाहिरि हाणे गॾु मिली वेंदा या अञा बि न? उन्हनि जे दिलनि में बुराई मौजूद हूंदी। यूसुफ सख़्ती सां उन्हनि खां पुछियो, तव्हां ही छो कयो? जेको चोरी आहे उहो हिते मूं वटि गुलाम थी रहंदो। पोइ यहूदा ॻाल्हाइण लॻो, महिरबानी करे बनियामिन खे वापसि वञण ॾियो ऐं उन जी जाइ ते मूंखे पंहिंजो गुलाम बणाए वठो, न त असांजो पीउ ॾुख जे करे मरी वेंदो। सभु ॿाहिरनि जी साॻी ॻाल्हि हुई। पोइ यूसुफ पाण खे हुननि ते ज़ाहिर कयो। छा तव्हां मूंखे न सुञातो? मां यूसुफ आहियां, तव्हांजो भाउ। इहे कुझु बि न चई सघिया ऐं यूसुफ ख़ुशी में रोअण लॻो ऐं उन्हनि सभिनी खे भाकुर पाती। ख़ुदा मूंखे मिस्र में मोकिलियो त जीअं तव्हां सभिनी जी ज़िंदगी बची सघे। वञो ऐं बाबा खे हिते वठी अचो ऐं पंहिंजे खानदान खे बि। अञा ॾुकार जा 5 साल बाक़ी आहिनि, पर आउं तव्हांजो ख्यालु रखंदसि। हुन उन्हनि खे वापसि घर वठी वञण लाइ तमामु घणा तोहफ़ा ॾिना। हुन जो पीउ तमामु घणो ख़ुशि थियो जॾहिं हुन ॿुधो त यूसुफ ज़िंदा आहे। उन खां पोइ जल्दी ई 70 माण्हू पंहिंजो माल ऐं मवेशी वठी मिस्र जी सभ खां बहितरीन जॻह ते हलिया विया। केतिरो वॾो जश्न! 20 सालनि खां पोइ यूसुफ पंहिंजे पीउ खे वरी ॾिठो। ख़ुदा हर शइ खे भलाई में तब्दील करे छॾियो ऐं उन्हनि ॿाहिरनि आख़िरकार पंहिंजी ग़लती क़बूल कई। यूसुफ, असां तोसां जेको सलूक कयो, महिरबानी करे उन लाइ असांखे माफ़ कर। असां शर्मिंदा आहियूं। मां तव्हांखे माफ़ थो कयां। तव्हांजी नियत ख़राब हुई, पर ख़ुदा हिन सभ खे भलाई में तब्दील कयो आहे। ख़ुदा हर शइ खे भलाई में तब्दील करे छॾियो। इहो हुन जो मनसूबो हो त हुन जा माण्हू ज़िंदा रही सघनि। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।